नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे सिंधियुनि जे ॾिणु लाल लोई जे बारे में ॿुधाईंदसि, पर हुन खां पहिरियों अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस करे छॾिजो त जीअं तव्हांखे नोटिफिकेशन मिली वेंदा। त अचो ॿुधूं लाल लोईअ जे ॾिण जे बारे में। अंग्रेजी कैलेंडर जे हिसाब सां इहो सभिनीनि खां पहिरियों ॾिणु आहे जो हर साल साॻी तारीख़ यानी 13 जनवरीअ ते मल्हायो वेंदो आहे। पंजाबी हिन ई त्योहार खे लोहड़ी चवंदा आहिनि ऐं पाण सिंधी लाल लोई। लाल लोई ॾिणु सियारे जी मुंदि ख़तमु थियण जी निशानी आहे। लाल लोई जे ॿिए ॾींहुं असां सिंधी तिरमूरी जो ॾिणु बि मल्हाईंदा आहियूं। असीं सिंधी लाल लोईअ जी शाम संझा महिल भेनरूं भाउर परिवार सां गॾु मंदिर या टिकाणे जे ॿाहिरि या घर या पंहिंजी कॉलोनी जे ॿाहिरि होलिका दहन वांगुरु साॻियूं काठियूं गॾु करे हिकु हंधि ॿारे करे अग्नि देवता जी पूॼा कंदा आहियूं। हिन खे जोग माता जी पूॼा बि चवंदा आहिनि। असीं बि हिते हर साल सिंधु भवन जे ॿाहिरां मिली गॾिजी लाल लोई जो त्योहार मल्हाईंदा आहियूं। लाल लोई जे ॾींहुं ईअं अग्नि देवता ॿारे करे परिक्रमा कंदा आहियूं, फेरा पाईंदा आहियूं ऐं फेरा पाइण महिल झूलेलाल जी या माता जी धुनी लॻाईंदा आहियूं। घणेई भेनरूं आश जी लकड़ी बि हिन अग्नि देवता में विझंदियूं आहिनि ऐं सुखा कंदियूं आहिनि। हिन बाहि में तिर, गुड़, मूंगफली, मकई जा दाणा ऐं गजक आहुति जे रूप में विझंदा आहियूं ऐं फेरा पाईंदा वेंदा आहियूं। पोइ नारेल भनंदा आहियूं। आश पूरी थियण वारो नारेल ज़रूरु भनंदो आहे ऐं घणेई माताऊं ऐं भेनरूं बूंदी सिङर जो प्रसाद विराईंदियूं आहिनि, जंहिंखे पाण सेसा चवंदा आहियूं। अग्नि याना माता जोग माता खे इहा ई असांजी प्रार्थना आहे कि असांजा दुख दर्द बि हिन बाहि में जली भस्म थी वञनि ऐं घणेई भेनरूं हिन ई अग्नि मां पापड़ पचाए घर में प्रसाद करे विराईंदियूं आहिनि। हिन खां पोइ असीं सभई गॾिजी पलउ पाईंदा आहियूं ऐं हथ जोड़े नमस्कार कंदा आहियूं। पोइ प्रसाद में गुड़, गजक, ॿेर ऐं रेवड़ी ज़रूरु रखबियूं आहिनि। इहो ॾिणु ख़ुशीअ जो ॾिणु आहे जो सालनि सां पाण मल्हाईंदा पिया अचूं। त असां बि सभु मिली प्रार्थना था कयूं कि असां ते महिर हुजे साईंअ जी ऐं असीं जिते बि रहियूं वधंदा वसंदा रहियूं। आयो लाल, सभई चओ झूलेलाल। त इहा हुई लाल लोई जे बारे में। तव्हांखे कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। वरी मिलंदासीं हिकु नए ॾिण जी जानकारी सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।